साईं सॼी संगत जे पारां साईं वेनती तो SSD मिशन जे पारां सभिनीनि जे पारां वेनती आहे साईं, सभिनीनि खे पंहिंजा ज्ञान जा मोती ॾेई करे साईं कृतार्थ कयो साईं, आसीस कयो साईं, रहमत कयो साईं। सचो सतराम। पार साहब संत सतराम दास मिशन की तरफा हलंदड़ इन प्यार भरी श्रृंखला में उन सच्चा साईं जी रामत पाइण जे लाइ सनंदावन में आयूं। सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधाई। अज कुछ पुछो वियो आहे त ॿारनि खे वधाइण वसाइण पंहिंजी मंजिल ताईं पहुचाइण ताईं सिर्फ वॾनि जो फर्ज आहे या बदले में कुछ ॿारनि जो भी फर्ज आहे? सो हकीकत में असां वटि कॾहिं हिकु चयो ई न आहे पियो। अगर असां गहराई सां ॾिसंदासीं त हमेशा ॿिन्ही जा फर्ज गॾ गॾ हलंदा आहिनि। उहे कॾहिं जुदा थिया ई न आहिनि। असां ॾिसंदा आहियूं हिकिड़ी असां वटि आम कहावत आहे त ॿार ऐं ॿुढो बराबरि हूंदो आहे। इन्ही सिर्फ कुछ लफ़्ज़नि में पूरो सार समायल आहे। ॿिन्ही खे पंहिंजा पंहिंजा फर्ज यादि ॾियारिया विया त ॿार ऐं ॿुढो बराबरि थींदा आहे। बस हिन में सभु कुझु अची वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं ॿार हूंदो आहे त उहो बि असहाय हूंदो आहे, उहो पूरो डिपेंडेंट हूंदो आहे। ॿार पैदा थियो वो वीचारो खने भी न सघंदो, कुछ खाई भी न सघंदो, कुछ घुरी भी न सघंदो, एस ताईं जो पंहिंजो दुख ॿुधाए भी न सघंदो। इन करे आमतौर सां ॾिसंदा आहियूं जॾहिं बि ॿार खे को तकलीफ़ थींदी आहे त पोइ जेके समझदार असांजूं माउरूं भेणियूं या वॾा हूंदा आहिनि थो समझदा आहिनि त हिनखे कन में दर्द आहे, पेट में दर्द आहे या किथे हू का तकलीफ़ महसूस करे रही आहे। उनजे चुरपुर मां उन्हनि खे पतो पवंदो आहे या उनजे तजर्बे मां उन्हनि खे पतो पवंदो आहे। यानी जेके दुख सिर्फ ॿुधाए ई न सघनि ऐं उन्हनि खे केतिरे लाड प्यार ऐं मोहबत सां पालियो वेंदो आहे। ऐं जॾहिं हू कुझु वॾो थींदो आहे उनजे ॻाल्हाइण जा ॿोली ज़बान तौर तरीक़ो अंदाज़ इख़लाक किरदार समझ बुद्धि सब कुछ उनमें भरियो वेंदो आहे। अञा थोरो अॻिते वधंदो उनजो स्कूल कॉलेज
उथी वेठी खर्चा चाहतूं पंहिंजी सोच जी पूराई सब कुछ उनजी कई वेंदी आहे तव्हांजो उहो जॾहिं बिल्कुलु स्टेब्लिश थिए बिल्कुलु हू सेट थिए तॾहिं न सिर्फ हू सेट थिए पर पाण खां वधीक थिए इन खे असां ॾिसंदा आहियूं जेकॾहिं ॿार जी पढ़ाई लिखाई उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ कमाई पोस्ट पद सब कुछ अगर उनजे माउ पीउ खां वधीक हूंदो त पोइ वॾनि जे लाइ इन खां वधीक काई बि ख़ुशी न हूंदी पर जेकॾहिं ॿार उन लाइकी ते न पहुची सघंदो आहे माउ पीउ जी लाइकी ते या वॾनि जी लाइकी ते त पोइ इहा वॾनि जे लाइ परेशानी जो बाहिस हूंदी आहे सरदर्द हूंदो आहे ऐं जेकॾहिं ॿार न करे त उनजे लाइ एतिरो परेशानी हूंदी आहे त कोई चवे यार अॻिते सेट थींदा चइबो जीरे न ॿरियूं त पोइ छा कंदा यानी एतिरी मायूसी फैलिजी वेंदी आहे यानी हर माउ पीउ या वॾा जेके बि आहिनि उहे सभु कुझु पाण खां वधीक ॾिसणु चाहींदा आहिनि हर तरीक़े सां इखलाक किरदार करेक्टर उथी वेठी तौर तरीक़ो इनकम साथ प्यार मोहब्बत रिलेशंस ॼाण समझ बुद्धि अकुल पोस्ट पद जंहिं बि एंगल खां ॾिसंदासीं वो सब कुछ पाण खां मथे पहुचाए करे पोइ पूरो कंदा इहा थी ॿार जी परवरिश वरी मथां हिकदमि जेका चवणी आहे प्रवर्ब आहे उनमें बि आहे त ॿार ऐं ॿुढियो बराबरि थींदो आहे उनखे हमेशह ॿार खे ॿुढे जे लाइ चयो वेंदो ऐं जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं त पोइ हर माउ पीउ या वॾो जेके बि आहिनि उहे तक़रीबन पंहिंजी ज़िंदगी जा अमूल्य जंहिंजो कोई मुल्ह न हुजे अमूल उहे तक़रीबन 23 खां 27 साल ॿार खे ॾींदा आहिनि छाकाणि जीअं ई हू पाण भरा थींदा आहिनि शादी थींदी आहे मथां ॿार थींदो आहे त जॾहिं बि ॿार थींदो आहे त पोइ हुननि खे पंहिंजी ज़िंदगी यादि बि कोन्हे असां अॼु बि ॾिसंदासीं जेके नौजवान जा माउ पीउ आहिनि या अॻ में जेके थिया आहिनि जॾहिं बि ॿार अञा पैदा न थियो आहे पर चाहत रखी आहे अञा माउ जे गर्भ में आहे तॾहिं खां उनजी केयर शुरू कई वेंदी आहे तॾहिं खां उहा समझ रखी वेंदी आहे ऐं जीअं ई ॿार वॾो थींदो आहे त पोइ खाधो पीतो पार्टियूं हर मौक़े ते असांखे पंहिंजे ॿार जी यादि हूंदी घर पहुचूं ॿार जो ख्यालु करूं ॿार खे ॾिसूं यानी पंहिंजो तक़रीबन कुझु बि यादि न हूंदो आहे ऐं इन जे करे तक़रीबन हू पंहिंजा 23 खां 25 साल जेको कुझु कमाईंदा पंहिंजी सोच वीचार पंहिंजूं चाहतूं पंहिंजी मेहनत हर तरीक़े सां ॾिसंदासीं उहो सभु कुझु पंहिंजो ॿार ते निछावर करे छॾींदा ऐं पोइ उनखे चयो वेंदो आहे ॿार जी परवरिश वरी मथां हिकदमि चयो ॿार ऐं ॿुढियो बराबरि जंहिंजो मक़सदु आहे त जॾहिं उहे ई माउ पीउ जॾहिं थोरा वॾा थींदा आहिनि यानी पोढ़ा थींदा आहिनि ॿुढा थींदा आहिनि उन्हनि जी सोच में उन
ॿार वांगुरु थी विया आहे। हू वीचारा असहाय हूंदा आहिनि, उन जी ताक़त घटिजण लॻंदी आहे, उन जी शक्ति पोइ ते पवणु शुरू थी वेंदी आहे, छाकाणि त उन्हनि जेको बि कुझु कयो ॿारनि जे लाइ बणायो ठाहियो, हक़ीक़त में उन्हनि वीचारनि सभु कुझु ॾिनो। ऐं पोइ उन्हनि जेका महिनत कई आहे, जेको बणायो आहे, जेको कुझु गॾु कयो आहे, या जेको कुझु ॿार खे बणायो आहे, इहो बि उनजी महिनत तपस्या जो फल आहे। उहो ॿार त उनजे लाइ उन्हनि पंहिंजो जीवन ॾिनो, पंहिंजी जवानी ॾिनी, पंहिंजी महिनत हद सभु कुझु ॾिनो, पंहिंजी तपस्या ॾिनी, पंहिंजी शेवा ॾिनी, पंहिंजी आसीस ॾिनी। कॾहिं बि कंहिं संत, कंहिं मंदर, कंहिं देव, कंहिं अवतार जे द्वार ते विया, उते ॿारनि जे लाइ आसीस घुरी, पंहिंजो सभु कुझु ॾिनो। जॾहिं हू वॾा थिया त पोइ हू करे न सघंदा आहिनि, पर उनजी पोइ बि चाहत ॿार में रहंदी आहे त मुंहिंजो ॿार सदाई ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे, वधे, फले, बहितर रहे, हमेशह चङो रहे। ऐं इन करे मुंहिंजो ध्यानु सदाई उन्हनि हूंदो आहे किथे मुंहिंजो ॿार पोइते न पवे। इन करे असां वॾनि खे ॾिसंदासीं तो हिकु ॻाल्हि खे तफ़सील वठण जी कोशिशि कंदा या पुछण जी कोशिशि कंदा, केरु आयो, कीअं वियो, छा थियो। जॾहिं त पोइ जॾहिं ॿार जवान थींदा, उनखे इहा ॻाल्हि समझ यार इहो मुंहिंजो कमु आहे, तव्हांजो कमु थोड़ी आहे, तव्हां थोरो चुप करे वेही रहो, तव्हां ॻाल्हायो ई न। हक़ीक़त में जॾहिं असांखे ॻाल्हाइण बि न ईंदो, उन्हनि केतिरी कोशिशि कई त तव्हां ॻाल्हायो, असांखे ॻाल्हाइण सेखारिया, असांखे तलफ़ुज़ सेखारिया, असांखे अंदाज़ सेखारिया। असां जेको थोरो ईअं खणी उची चुरियो ॻाल्हाईंदा हुआसीं या तूतो फूतो ॻाल्हाईंदा हुआसीं, उन्हनि सिधो कयो, उन्हनि असांखे ॻाल्हाइण सेखारियो। जेकॾहिं गहराई सां ॾिसो त असां उन्हनि ॻाल्हाइण वारनि जो ॻाल्हाइण बंदि करे छॾींदा। तव्हां न ॻाल्हायो, जॾहिं असांखे ॻाल्हाइण न ईंदो, उन्हनि ॻाल्हि कराई, उन्हनि चयो न असांजो ॿार गूंगो न हूंदो, पर असां उनखे ॻाल्हाइण सेखारण वारनि खे बंदि करे छॾियोसीं, उते वॾी कमी पैदा थी। ऐं जेको ॿार ॿुधियो बराबरि, इन जो मक़सदु हूंदो आहे लेन देन। ठीकु ईअं लेन देन पैसनि वारी, मूंसां करे न कबी आहे, उन सां भेट, यानी साॻी पाण। मूंखे यादि आहे वञिणो हिकिड़ो फ़ैसिलो आयो, हिकिड़े घर जो या दुकान जो, कोई दुकान जो हुई, जंहिंमें को ॿ पार्टनर हुआ, जन दुकान गॾिजी करे वरितो। हिकिड़ो उन दुकान ते तक़रीबन 15 खां 20 साल वेठा, ऐं जॾहिं दुकान हुननि जो हाणे सेल कयूं या फ़ैसिलो थिए, कुझु बि थिए, त साम्हूं वारे चयो त कहिड़ी मसवाड़, एतिरा साल पाण में छाजी मसवाड़, दुकान गॾिजो आहे, सभु कुझु आहे। ऐं ॿियो चवे त मूंखे एतिरो साल दुकान में वेठो आहे, मूंखे कुझु ॾे त सही, मां आया ई न, जेको वेहण वारो हुजो न, असां छाजो ॾियूं, कीअं ॾियूं। लेकिन जंहिं विच वारे फ़ैसिलो कयो, मूं चयो न, पाण में पार्टनर आहिनि, पाण में दोस्त आहिनि, जेको गॾु रहनि, कहिड़ो फ़र्क़ु आहे, पाण में बराबरि हुजनि। जहिड़े नमूने हू दुकान ते 15 या 20 साल वेठो, हाणे एतिरा साल ॿियो पार्टनर वेहे, उनखां बाद फ़ैसिलो कंदासीं। हाणे जेको अॻु में दुकान ते वेठो, उनजी खोपड़ी घुमंदी, वेहण त सवलो आहे, पर जॾहिं 20 साल ॿिया उहो वेहे, उनखां बाद ॾिसंदासीं दुकान जो मुल्ह छा थींदो, त पोइ छा थींदो। उहो जॾहिं पाण दुकान ते वेठो महसूस न पियो थिए, पर जॾहिं उहो 20 साल ॿिए खे दुकान मिले पियो, पोइ उनखे ॾाढो ॾुखियो लॻे। साॻे नमूने ॿार ऐं ॿुढे जो बराबरि हूंदो आहे, त जेतिरा साल तव्हां वॾनि खां वरिता आहिनि, हाणे ओतिरा साल पंहिंजी ज़िंदगी जा उन्हनि खे वापसि करे, उन्हनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी संभाल कयो। हर क़िस्म जी उन्हनि संभाल कई,
हर क़िस्म जो उन्हनि ख़्याल कयो, हर क़िस्म सां उहे बहितर हलिया। ऐं ॿुधे जी बि साॻी हालत आहे, वीचारनि जी उथी वेठी तौर तरीक़ो किथे वञणु उहो बि उन जे लाइ ॾुखियो थी वेंदो आहे। ॿिए त उथण में केॾे केॾे ॾुखियो थी वेंदो। उहे सभु क्रियाऊं हलंदियूं उन जेके कंहिं ॿार सां। त उते चयो वेंदो आहे त जहिड़े नमूने उन्हनि तव्हांखे ॿार सम्झी करे कयो आहे, तव्हांखे हिते पहुचायो आहे, अॼु तव्हांजो फर्ज़ थो बीहे त तव्हां उन ॿुधे खे एतिरी सहूलियत, एतिरो प्यार, एतिरी इज़त, एतिरो मान, उहो एतिरो जो उन तव्हांखे मंज़िल ते पहुचायो आहे, त तव्हांजो दान पुण्य चङाइयूं बहितरियूं सभु कुझु इज़त मान मेंटली पीस सकून शांति एतिरी जो हू वरी हिन जीवन खां ई वधी करे अॻिते जॾहिं अॻिते वञे पोइ देवलोक ताईं वञे, वरी जनम मरण जे चक्कर में बि न हुजे, उनखे एतिरो बहितरी ॾियो, एतिरी चङाई। जीअं हर माउ पीउ चाहींदो आहे त ॿार असां खां मथे हुजे, साॻे नमूने ॿार ऐं ॿुधे जो मक़सदु आहे तव्हां वरी वॾनि खे एतिरी इज़त ॾियो उन्हनि खे संसार खां बि ऊचो करे रखो, ओतिरो बहितर करे रखो। तंहिंजे करे ॿार ऐं ॿुधे जे केस में उते सभु कुझु अची वेंदो आहे, असांखे छा थियणु खपे। इहो सभु कुझु असांजे फर्ज़नि में आंदो। ऐं जेकॾहिं असां वरी फर्ज़नि खे ॾिसंदासीं त पोइ असांखे सभु कुझु साम्हूं अची वियो। अॼु असां ॾिसंदा आहियूं पूरे संसार जो कानून त हर हिकु ॿार पंहिंजे पीउ खां, माउ खां या वॾनि जी प्रॉपर्टी मां सभु कुझु वठणु चाहे, हिसे जो हिकिड़ो तिनको बि छॾणु न चाहे, ऐं हुनखे सभु कुझु यादि हो। ऐं अहिड़ा बि के ॿार ॾिठा आहिनि जंहिंजो पीउ हिकिड़ी हल्की तनख़्वाह ते हुयो, सरकारी नौकरी में, पर जॾहिं उनखां पुटु अलॻि पियो थिए तो पीउ खां पंहिंजा हिसा या जेके बि उनजा हुया प्रॉपर्टी में सभु कुझु वरितई, पर वॾी ॻाल्हि त जेका हुनखे रिटायरमेंट खां बाद में पेंशन अचण वारी हुई उहा बि उन मौके ते ॻणे करे भई बाद में तोखे हेतिरी पेंशन मिलंदी न, मुंहिंजो उन में हक़ लॻंदो आहे, उहे बि मूंखे ॾे, उहे बि मूंखां ॻणे करे वरितई। यानी एतिरी बेहिसी, एतिरी कमी हक़ीक़त में सभु फर्ज़ छा सभु लताड़ थी वेंदी आहे। ऐं उहा कमी अॻिते हली करे दुखी कंदी आहे। ऐं अॼु जे दौर में सिर्फ़ इंसान ॿार जा फर्ज़ यादि कंदो आहे, पर ॿुधे जा फर्ज़ यादि न कंदो आहे, इन करे दुख जो कारण आहे। इन करे हिकिड़ो फ़ैसिलो हलियो पए, काफ़ी साल पुराणी ॻाल्हि में अहिड़ो मुंहिंजे वक़्तु पढ़ियो लिखियो ॿार वरी दौर जो, मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 35-40 साल पका थिया हूंदा, थोड़ो मथे थियो हूंदो, घटि न थिया हूंदा, मूंखे अॼु बि यादि आहे। कुदरती सवाल ते ॻाल्हि यादि आई। उन वक़्त में पोइ पीउ ऐं पुट जो पाण में फ़ैसिलो, मां बि वेठो पोइ पीउ जेका ई ॻाल्हि करे पढ़ो, जेका ई ॻाल्हि करे मां त हे कयो, हेतिरो पढ़ायो, हिन पोस्ट ते पहुचायो, छो पुट खे काफ़ी घणो अॻिते खणी आहे। त पुट घड़ी घड़ी चयोसि इहो तुंहिंजो फर्ज़ हो, इहो तूं फर्ज़ पूरो कयो, मूंखे छा आहे, कहिड़ो मां ते एहसान कयो, जेका इहो ॻाल्हि करे इहो मुंहिंजो फर्ज़ हो। आख़िर पीउ हुनखे चयो तोखे पंहिंजा सभु फर्ज़ यादि ॾे, मुंहिंजा फर्ज़ तुंहिंजो बि फर्ज़ आहे, उहो बि त ॿुधाए तुंहिंजो फर्ज़ छा आहे। छा मूंखे पंहिंजो फर्ज़ यादि आहे, मां बि तूं जीअं मूंखे पालियो, मां बि पंहिंजे ॿारनि खे ईअं पालींदुमि, बसि उन्हनि जो ठाहींदुमि, बाक़ी तोसां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे।
तो जॾहिं असांजी सोच सिर्फ़ इहा रहिजी वेंदी आहे, असांजो वॾनि सां फर्ज़ न आहे, उते तनाव पैदा थींदो। असां पंहिंजा फर्ज़ यादि न कंदा, असां उहा चीज़ूं भुलिजी वेंदा त असांखे त पहुचायो कंहिं, कीअं पहुतासीं, कहिड़े तरीक़े सां हूंदा, ऐं असां हुनजी भेट कॾहिं कॾहिं थोरे पैसनि सां करे छॾींदा आहियूं या फर्ज़नि सां या ॻाल्हियुनि सां करे छॾींदा आहियूं, उनजो वास्तो उन सां हूंदो ई न आहे। ये आम तौर हिकिड़ी कहावत आहे या हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो मिसाल आहे भई हिकिड़ो पुटु वॾो थी मंज़िल ते पहुतो, ऐं जॾहिं बि माउ पीउ सां वेंदो त जेको कुझु कयो आहे, मां एतिरो कमायो, जेतिरा अथो पंहिंजा पैसा वठियो, अॻे हिकिड़े ॾींहुं मां चयसि चए ठीकु आहे मां तोखे वठां थी, पोइ जीअं राति जो सुम्हियो, मां हिकिड़ो पाणी जो साफ़ लोचो भरे करे थोरो हारे छॾियुसि, जीअं पासो वधायो थोरो आलो लॻो पिए, हिनखे गुस्सो आयो, मां खे ॾिसंदी कोन आंधी आहे छा थींदो थी, ऐं मां वीचारी खे वर्दी न ॾिनी, वरी ॿिए पासे जेको साफ़ पासो उन पासे सुम्हियो, वरी पासो वरी मां वरी ॿिए पासे बि थोरो पाणी हारे छॾियुसि, घड़ी को थोरो विच ते हारे छॾियो, पोइ आग बगोलो थियो, ऐं जेको वणियुसि मां खे ॻाल्हाए, ऐं मां खिलंदी वेठी हुयसि, इन करे चवां थो त पोड़ा जेके आयो ना अकुल कोन थो, अञा खिलंदी वेठी आहे, शर्म नथो अचे, हुन चयुसि चए तूं पाण चयो न जेतिरो लॻायो अथई मूंखे पंहिंजो वठ वापसि, चयो छाजो गंद कई वेठी आहे, मां त साफ़ पाणी हारियो आहे, पर जॾहिं तूं नंढड़ो आहीं मां तुंहिंजो हर गंद ॿुहारियो आहे जेको तूं करे छॾींदे, मां उन ते सुम्ही आहियां, मां तो उन बदबू ऐं स्मेल में सुम्ही आहियां, सो तूं मूंखे पंहिंजो वठ जेको तूं कयो आहे मूंसां बसि उहो मूंखे पंहिंजो वापसि कर, मां तोखे ॾियां, मां अञा साफ़ पाणी सां शुरूआत कई आहे, ॿियो मां जंहिंसां तुंहिंजो बेद धोईंदी आहे मां त उहो कयो आहे, अञा स्मेल गंद मां कुझु कयो ई न आहे, तंहिंजे करे ॿार ऐं ॿुढे जो मक़सदु हूंदो आहे भई उनखे त कॾहिं पैसनि सां तुलना न कयो, पंहिंजी लाइफ सां तुलना कयो, भई जहिड़े नमूने जेकॾहिं उहा अगरि बराबरि ॻणी वञे, अगरि असां थोरी गहराई सां ॾिसूं, उन्हनि असांखे पंहिंजा 23 खां 27 साल ॾिना, ऐं जेकॾहिं उन्हनि जो असांखे कर्ज़ लहिणो ई आहे त जहिड़े नमूने उन्हनि पंहिंजे जीवन में सभु कुझु असां ते निछावर कयो आहे, 23 खां 27 साल ॾिना आहिनि, असां पंहिंजा 23 खां 27 साल वापसि करे ॾियूं, भई जेको ई कुझु कमायूं, जेको ई कुझु हुजे उन्हनि वांगुरु रहूं, सभु कुझु उन्हनि जो थींदो वञे, किथे झगड़ो आहे ई न, फर्ज़ असांजा पूरा थी वेंदा दुकानुनि वांगुरु, पर जॾहिं असां सिर्फ़ ॿिए जा फर्ज़ यादि रखंदासीं, पंहिंजा भुलिजी वेंदासीं, त पोइ इन करे तक़रीबन हर हिकु दुखी रहंदो आहे, जहिड़े नमूने हुननि पंहिंजे माउ पीउ खे परवाह न कई त जेके ॿार अचनि था उहे बि परवाह कोन था कनि, हक़ीक़त में इहो प्यार ऐं मोहबत जो रिश्तो आहे, अॼु हिकिड़ी शिकायत हलंदी आहे भई ॿार परवाह न कंदा, नौकर ॾेई छॾींदा आहिनि या थोरी सुख सुविधा जो सामान ॾेई छॾींदा आहिनि, ख़्याल न कंदा, हक़ीक़त में उनजे पोइ तां बि जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, अॻे असांजा जेके वॾा हुआ उन्हनि असांखे हथनि ते पालियो, असांखे प्यार ॾिनो, असांखे मोहबत ॾिनी, असांखे पंहिंजो जीवन ॾिनो, त पोइ जेके वरी असां हुआसीं पंहिंजे वॾनि खे ओतिरी इज़त ऐं शान मान वापसि करे ॾिनीसीं, पर थोरी गहराई सां ॾिसंदासीं, असां पंहिंजे ॿारनि खे या त नौकरनि जे आसरे छॾे ॾींदा, या पैसे जे ज़ोर ते हलाईंदो, भई असांजो सिर न खाओ, जेको वणे वे खर्चो, मां त करे तव्हांखे न कई आहे, जेतिरो खपे तव्हांजा सभु सुख पूरा करण लाइ तयारु आहे,
ऐं जे पोइ तव्हां लॉजिक कीअं हूंदा, मक़सदु इहो हूंदा भई मां तव्हांखे बसि पंहिंजो सभु कुझु ॾियां थो वञी पाण ॼाणो मां ॾे नथो को मां छा थो कयां, मूंखे तव्हांखे न कयो। ऐं उन जो नतीजो या उनजो फल इहो साम्हूं आयो आहे। जीअं असां पंहिंजे ॿारनि खे नौकरनि जे हवाले करे छॾियोसीं या पैसनि जे हवाले करे छॾियोसीं, या अॼु जो कोई ॿुधो थिए थो असांजा ॿार बि बसि नौकर रखी ॾींदा या पैसा ॾींदा, ठीकु आहे, हिन जो गुज़ारो हले पियो। बाक़ी जीअं असां उन्हनि न तकियोसीं त उहे बि तकण लाइ तयार न आहे, असां उन्हनि खे न ॾिठोसीं उहे ॾिसण जे लाइ तयार न आहे। ऐं असांखे अॼु पंहिंजो पाण ते थोरो नज़र टोड़ाइणु खपे। जॾहिं असां ॿारनि खे नौकरनि जे हवाले कयोसीं, पाण न तकियोसीं, पाण न ॾिठोसीं, उहो असां पंहिंजो पाण खे चङो मुड़साई सम्झोसीं, मॉडर्नाइज़ेशन सम्झोसीं, कुझु बि चओ। एसि ताईं जो काफ़ी जॻहियुनि ते ॾिठो वेंदो आहे त मां पंहिंजे ॿार खे खीरु पीआरण लाइ बि तयारु न हूंदी आहे, शायदि मुंहिंजी सूंह ते असरु पवंदो। पर जॾहिं उहा चीज़ साॻी ॿार वापसि करे ॾींदो आहे, हू ॾिसण ऐं तकण लाइ न हूंदो आहे, नौकर जे हवाले करे छॾींदो आहे, उहा चीज़ ॾाढी ॾुखी लॻंदी आहे, उहा चीज़ ॾाढी तकलीफ़ ॾे हूंदी आहे। पर असांजे वॾनि हर चीज़ खे, काफ़ी चीज़ूं अचनि थियूं साम्हूं जेके हिकु हिकु चीज़ खे शायदि खोले रखनि काफ़ी अरसो लॻी वेंदो, पर ॻाल्हि खे साम्हूं रखंदे असां हिकिड़ी चीज़ खे साम्हूं रखूं। मिसाल वठूं, माउ ऐं पीउ जो हर ॿार या नौजवान, पोइ उहो मर्द हुजे या औरत हुजे, उहे चाहींदा आहिनि असांजा माउ पीउ इज़त सां हुजनि, शान शौकत सां हुजनि। अॼु बि असां ॾिसंदासीं, असांजी साॻी सोच आहे, उहे प्यार सां रहनि, मोहबत सां रहनि, इज़त सां रहनि, असांजो में इज़त आहे। इन करे असांजे वॾनि ॾाढो हिकिड़ो आला मिसाल बनाए, उच्च आदर्श बनाए त हर हिकु पंहिंजे घर में ख़ुशि हुजे। इन करे माउ ऐं पीउ खे पुट जे हवाले कयो, न्याणी खे चयो वियो त तुंहिंजा माउ पीउ सस ऐं सहुरा असांखे सम्झणु खपे। तुंहिंजा माउ पीउ सस ऐं सहुरा, सस ऐं सहुरनि जो मक़सदु असां कॾहिं इहो न सम्झो त कॾहिं माउ पीउ थींदा। ऐं सस ऐं सहुरे खे चयो वियो त नुंहुं तुंहिंजी धीउ आहे, तुंहिंजी धीउ ॿियनि जी आहे, पर नुंहुं तुंहिंजी धीउ आहे। आदर्श ॾिसो, इन जो मक़सदु इहो बि कोन हो त नुंहुं कॾहिं धीउ थींदी आहे, इहो बि कॾहिं न थींदी आहे। छाकाणि त ससु सहुरो नुंहुं नियाणो इहे सभु फर्ज़नि जी दुनिया आहे, प्यार जी दुनिया आहे ई न, सॼी फर्ज़नि जी दुनिया आहे। पर चयो इहो वियो इन करे त हर हिकु जो लॻाव ॿार जो पंहिंजे माउ पीउ सां हूंदो ऐं माउ पीउ जो लॻाव हमेशह पंहिंजे पेट ॼावल ॿार सां थींदो। जेको उनखे चयो वियो त ससु सहुरो तुंहिंजा माउ पीउ आहिनि, इन जो मक़सदु आहे न्याणी कंहिं बि घर में हुजे सदाई सुखी हुजे, केतिरी बि ख़ुशि हुजे, पर जो ध्यानु सदाई पंहिंजे माउ पीउ में ज़रूरु रहंदा त मुंहिंजा माउ पीउ सदाई ख़ुशि हुजनि, उनखे मुंहिंजी भॼाई इज़त सां रखे, मुंहिंजो भाउ उनखे मान ॾे, इज़त ॾे, प्यार सां रखे, उनजी उते बहितर रहाइश हुजे, हर क़िस्म जो ख़्याल हुजे, मान हुजे, मर्यादा हुजे। हर धीउ चाहींदी आहे मुंहिंजो माउ पीउ पंहिंजे घर में ख़ुशि हुजे, ऐं उहे उते सुखिया हूंदा आहिनि, धीउ पंहिंजे घर में सुखी हूंदी आहे। ऐं जेको बि माउ पीउ हुजे उहो चाहींदो आहे त मुंहिंजी न्याणी पंहिंजे घर वार में ख़ुशि हुजे। कोई बि माउ पीउ न चाहींदो आहे त मुंहिंजी न्याणी पेकनि में अचे, ऐं कोई बि धीउ न चाहींदी आहे दिली तौर त मुंहिंजो माउ पीउ मुंहिंजे घर में अचे, न उहा चाहींदी आहे पंहिंजे घर में सुखी रहे। इन जे पोइ मक़सदु इहो हूंदो
जेकॾहिं अॼु बि असां ॾिसंदासीं, जेकॾहिं धीउ जी ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजा माउ पीउ पंहिंजे घर में ख़ुशि रहे, मुंहिंजी भॼाई हुननि जो ख्यालु करे, भाउ हुननि जो ख्यालु करे, इज़त मान शान ॾे, ऐं इहो कुझु हुनजे माउ पीउ खे अगरि हुनजे घर में मिले त धीउ जे लाइ केतिरी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। उनजे आनंद जूं तरंगूं न रुकंदियूं। अञा हुनखे जॾहिं पंहिंजे पेकनि में करे वञी हुनखे इज़त मिलंदी आहे तो केतिरो कुझु बहितर महसूसु करदी आहे। पर अगरि हुनजो भाउ या भॼाई पंहिंजे माउ पीउ खे घरां कढी छॾे ऐं उहो अची करे धीउ जे घर रहे त पोइ केतिरो ॾुखियो लॻंदो, केतिरो बर्दाश्त करणो पवंदो आहे, केतिरो सहणो पवंदो, केतिरो अंदर में पचड़ो पवंदो। ऐं जेकॾहिं माउ पीउ आहे, उनजी चाहत हूंदी आहे त मुंहिंजी न्याणी पंहिंजे घर वार में ख़ुशि हुजे, उते ऐं जेकॾहिं उहा घर में ख़ुशि हुजे त माउ पीउ खे उनखां वधीक कुझु खपंदो ई न आहे। उनजे लाइ सभु कुझु उते बहितर थींदो। पर जेकॾहिं न्याणी पेकनि में वापसि अचे त केतिरो बुरो लॻंदो, अॼु बि केतिरो ॾुखियो लॻंदो आहे, केतिरो ख़राबु लॻंदो आहे। इन करे ॿिन्ही खे चयो वियो, ससु सहुरे खे चयो वियो नुंहुं खे धीउ सम्झो ऐं नुंहुं खे सम्झो चयो वियो ससु सहुरे खे माउ पीउ सम्झो। उनजे पोइ त मक़सदु इहो जेकॾहिं तूं चाहें थी त मुंहिंजा माउ पीउ पंहिंजे घर में ख़ुशि हुजनि, पोइ तूं पंहिंजे घर में ससु सहुरे खे ख़ुशि रख, तुंहिंजा माउ पीउ पंहिंजे घर में ख़ुशि हूंदा, तव्हांजो घर सदाई बहकंदो रहंदो, ख़ुशी ख़ुशहाली सां, अंदर जे आनंद सां, तिरंगुनि सां फैलिबो रहंदो। पर जेकॾहिं अॼु तव्हां ससु सहुरे खे घरों कढी छॾींदव, कोई फ़र्क़ु न पवंदो, ॿुधा आश्रम में हलिया वेंदा, कंहिं ॿिए पासे रहंदा, कुझु बि फ़र्क़ु न पवंदो। पर जेको तव्हांजो भाउ ऐं भॼाई तव्हांजे माउ पीउ खे कढंदा, उहे तव्हांजे घर रहंदा अची, उहो सरदर्द ऐं बोझ बर्दाश्त करण खां मथे हूंदो। उहा चीज़ ॾुखी हूंदी। तंहिंजे करे अॼु जे दौर में हिकिड़ो अफ़सोसदायक माहौल बणिजी वियो, जो हर नुंहुं ऐं पुटु पंहिंजे माउ पीउ खे कढी छॾियो, धीउ में हलिया विया। ऐं वरी असांखे हिकिड़ो, मूंखे त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे जॾहिं कॾहिं कॾहिं को मैसेज हूंदो आहे या कोई अहिड़ी हिकिड़ी हलंदी हक़ीक़त मूंखे काफ़ी मिसाल था अचनि जेका जा मैसेज आहिनि, उन जेको सॼो माहौल ऐं आदर्श सभु कुझु ख़तमु करे छॾियो आहे। हिकिड़ो माहौल हथरादू पैदा कयो वियो आहे, हथरादू माहौल पैदा थियल आहे जंहिंमें असां ईंदा नी भई जेकॾहिं माउ पीउ जो ॿार चऊं, फर्ज़ चऊं या कुझु बि चऊं, अगरि पुट जे बजाए न्याणी खे ॾिनो वञे भई न्याणी एतिरी ख़ुशि रखंदी आहे, एतिरो बहितर रखंदी आहे, हक़ीक़त में न्याणी जे घर माउ पीउ जो चवणु शर्म जी ॻाल्हि आहे, चङी ॻाल्हि थोरी आहे। ॿिन्ही जे लाइ एतिरो ॾुखियो हूंदो आहे, माउ पीउ लाइ बि धीउ जे घर रहे वञे ऐं धीउ जे बि घर त माउ पीउ जे घर अचे, उनखे केतिरो कुझु सहणो पवंदो आहे। पर जेकॾहिं हिकु पंहिंजे घर में ख़ुशि हुजे त केतिरो बहितरीन माहौल आहे, केतिरा बहितरीन आदर्श बनाया। पर जॾहिं असां पंहिंजे घर मां उन्हनि वॾनि खे कढियोसीं त जेके नुंहुं जा वॾा अची करे रहिया, उन सकून त बेशक उन्हनि खे सुख केतिरो बि मिलियो, हुन में कुझु बि नथो ॻाल्हाए, असांजो ख़्यालु केतिरो बि कई माण्हू त नथो ॻाल्हाए हिन वक़्तु कुझु बि। पर ॿिन्ही तरफ़ धीउ जा माउ पीउ पहुची विया जेके आदर्श जे बिल्कुलु उबताड़ा चङा कोन, ऐं हेॾे बि माउ पीउ पहुची विया धीउ जा, ऐं होॾे बि धीउ जा माउ पीउ पहुची विया, ऐं होॾां बि पुट जा माउ पीउ निकिरी विया, होॾां बि निकिरी विया। सॼो घर पंहिंजो पाण नर्क बणिजी वियो। नर्क जो मक़सदु सोच दुखदायक थी वेंदी। सभु कुझु हूंदे असांखे टेंशन बार सदाई रहा, न न्याणी सुखी रहंदी ऐं न माउ पीउ सुखी रहंदा। पर जेकॾहिं अॼु गहराई सां ॾिसूं, जेकॾहिं न्याणी जा माउ पीउ उनजे घर में अची करे रहनि था त पोइ उहे ॿई परेशान हूंदा आहिनि। अॼु बि मां ॾिसंदो आहियां
वो छोकिरी पंहिंजे माउ पीउ खां कुझु कराए न सघंदी आहे, कुझु करे न सघंदी आहे, हो बि कुझु ॻाल्हाए न सघंदा आहिनि, कुझु चई न सघंदा आहिनि। पर अगरि असां ॿिए एंगल खां ॾिसूं त जेकॾहिं उनजा ससु सहुरा हुजनि या छोकिरे जा माउ पीउ हुजनि त पंहिंजे घर खे केतिरो संभालींदा आहिनि। जेकॾहिं खुलियल लफ़्ज़नि में ॻाल्हायूं त बग़ैर पघार जे नौकर, ऐं उहे नौकर जन जहिड़ो को वफ़ादार आहे ई न पंहिंजी ज़िंदगी ॾियण वारो। हलो जेकॾहिं घड़ी खनि असां वॾनि जी ॻाल्हि खे बि छॾूं था थोरे वक़्त लाइ, उहे केतिरो ख़्यालु कंदा आहिनि, सॼे घर जी संभाल कनि, ॿारनि जी संभाल कनि, पंहिंजो खाधो उन्हनि खे ॾेई छॾनि, पंहिंजो कुझु वई न किथे जॻह सुम्हण जी मिले न मिले मां उहे बि सुम्हंदा ॾिठा आहिनि। ऐं हक़ीक़त में उन्हनि जी अहिड़ी हालत असां इंसाननि जे आदर्शनि जे एतिरे ख़िलाफ़ आहे कि मूंखे हिकिड़ो मिसाल थो ज़हन में अचे, काफ़ी चीज़ूं अचनि साम्हूं, पर हिकिड़ो मिसाल थो ज़हन में खलील जिब्रान जो मिसाल मूंखे यादि थो अचे। खलील जिब्रान हिकिड़े दिन रस्ते सां वञे पियो, कुझु ॿार हिकिड़ो पोड़ो कुतो हुयो, उनखे भीतर हली रहिया, हिकिड़ो भॻल घारो उनजे ढिॿे ते वेठो थियो ऐं ॿार खेॾी रहिया हुनखे, ऐं कुतो हिकदमि वांझल नज़रनि सां, बिल्कुलु मासूम नज़रनि सां वीचारो पथर खाए पियो, रुड़े पियो, त केर पर ख़ामोश ॾिसे पियो। ऐं खलील जिब्रान उन कुते खे ॾिसे पियो, ऐं कुते खे ॾिसंदे उनजो कंधु शर्म खां झुकंदो पियो वञे। ॿिए पुछुसि त ठीकु आहे, तूं कुतनि खे कुते खे ॿारनि खे कुते खां थोरो परे कयो, पर तुंहिंजी अखियुनि में चमक मिले थो, कंधु झुकंदो वेंदो, चए मां कुते सां अखियूं नथो मिलाए सघां। कुतो कुतो आहे, ज़ख़्मी आहे, वेचारो पियो आहे, तो रुड़दो वरदो आहे, हुन सां कुते सां अखियूं तूं नथो मिलाए सघे, छा थियो? यार मां कुते सां अखियूं नथो मिलाए सघां, कुतो मां तके थो, मूंखे शर्म को कंधु मां खणी नथो सघां। मुंहिंजो छा थियो? चइजे भल कुतो खे धक पिया लॻनि, कुतो जी अखियूं मूंखे ॿुधाइनि पई, जॾहिं मां जवान हो, जॾहिं मां चङो, मां घर जी चौकीदारी कई, घर जी संभाल कई, घर खे चोरनि खां बचायो, सभु मूंखे बचो जूठो टुटको कोई बि ठुकुर ॾेई छॾींदा मां उन ते बि हूंदो, उन ते बि पुछ लोड़ींदो रहंदो, उन जे पेरनि में वेठो हूंदो, ऐं उन जूठे भॻे टुटे सुके टुकुर ते बि मां हिन जी एॾी ख़िदमत कई, पर जीअं मां पोड़ो थियुमि, कम जो न थियो, मूंखे तकलीफ़ थी, मुंहिंजी ताक़त वई, उन्हनि मूंखे सुको ठुकुर बि ॾियणु छॾियो, ऐं मूंखे उछलाए छॾियो, तव्हांजो ॿार मूंखे बेतारो खाधो बि कोन्हे हूंदो, अञा बेतार मारींदा अञा ज़ख़्मी कंदा, अञा मूंसां अहिड़ी ॻाल्हि आहे, पर हू तकी त मूंखे चए पियो, मूंखे उन ॻाल्हि जो ॾुख बि कोन्हे तव्हां इंसाननि खां। पूरी इंसानियत नथो चवां, जन जे लाइ हो ॾिसे पियो कुतो, हुन जे लाइ, मां सभिनी जे लाइ कोन थो चवां, पर कुते जो मिसाल थो ॾियां। हुन चयो मां जो पातो टके न सघी, ऐं कुतो मूंखे चए पियो, मूंखे ॾुख बि कोन्हे, मूंखे सुको भॻो जूठो टुकुर मिलियो, उहो बि ॾुख कोन्हे, मां एतिरी वफ़ादारी कई, मुंहिंजो उहो बि ॾुख कोन्हे, ऐं मूंखे भीतर लॻनि था, मूंखे उहो बि ॾुख कोन्हे, छाकाणि तव्हां सां मूंखे कोई ॾुख आहे ई न, छाकाणि मां जेको तव्हांजे घर में रहियो आहियां, घर जे ॿाहिरि बि रहियो आहियां, घर जे अंदरि बि रहियो आहियां, एसि ताईं जो ॿाहिरि घर जो जूठो टुकुर ॾींदा, घर में को ॿार गंद कंदो त उहे मूंखे चूतू कंदा, भई अची करे गंद चटे वञ, मां त उन दौर मुंहिंजो बि गुज़रियो आहे, मूंखे तव्हांजे अंदरि जो ई पतो आहे, मूंखे तव्हांजे ॿाहिरि जो ई पतो आहे, पर मूंखे अफ़सोस तॾहिं थिए भई मूंसां कंहिं ग़लति कयो, मां तव्हांजे घर में ॾिठो, तव्हांजो माउ पीउ जंहिं तव्हांखे जनम ॾिनो, जंहिं तव्हांखे एतिरो बनायो, जंहिं तव्हांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचायो, जंहिं एतिरो कुझु कयो, जॾहिं उहे पोड़ा थिया,
उन्हनि वीचारनि खे सुम्हण जी जॻह कोन्हे हूंदी, उन्हनि खे भॻी टुटी खट कोई ॿारो या ॾाकिण जे हेठि विझी करे ॾेई छॾींदा, तव्हां त उन्हनि खे बि रोटी लाइ ॾुखियो कंदव, अञा ताना ॾींदा, उन्हनि खे ॾींहुं राति बासण मलाईंदा, जेको तव्हां पंहिंजी माउ पीउ सां ऐं वॾनि सां बि अहिड़ी हालत कंदा, उनजो खंघ बि न वणंदो, खणी करे ॿुधा आश्रम या किथे छॾे ईंदा, अञा कुझु ॻाल्हाईंदा। जेके माउ पीउ सां अहिड़ी कंदा त माउ खे कहिड़ो अफ़सोस आहे जेके तव्हां मां सां अहिड़ी कई। ऐं खलील जबराल चयो, मूंखे जॾहिं उनजे पुट जो अखियूं इहो सभु कुझु ॿुधाए रहियो त मां कुझु सही न सघियुमि, मां हुनजी अखियुनि मिलाइण जे क़ाबिल न रहियो, मां हुनजे तकण जे क़ाबिल न रहियो। तंहिंजे करे ॿार ऐं ॿुढो बराबर, इन मिसाल में असांखे उन्हनि सभु कुझु ॾेई छॾियो। उन्हनि असांखे सम्झायो त कॾहिं बि वॾनि जी तुलना भेट कॾहिं बि पैसनि सां न कयो त असां तव्हां छा कयो आहे, मुंहिंजे लाइ छा कयो। हिकिड़े कुदरत मूंखां सवाल कयो, धोयो थोरो पंहिंजी खोपड़ी वारो, असांखे पैदा कयूं, असां अहसान कयूं चाहे त कयूं, मूंखे लफ़्ज़ चवणु खपे, पंहिंजी अयाशी कयूं, असां ॼायासीं, बाक़ी असांखे छा कयूं, एतिरा लफ़्ज़ मूंखे चई छॾिया। ऐं मां उनखे चयो, इहा चीज़ तो सां लागू न आहे, जेकॾहिं तो सां इहा चीज़ लागू हुजे हा त सिर्फ़ उनजी अयाशी ऐं रिश्ते जे करे तूं पैदा थिए त पोइ अहिड़ा घणा मिलंदा आहिनि जेके ॿार पैदा थियनि ढिबनि ते उछलाए छॾनि, कुता खाईंदा रहंदा। तूं अयाशी जो पैदा थियल न, छाकाणि त पैदा थियण खां बाद उन्हनि तव्हांजी परवरिश कई आहे, उन्हनि तव्हांखे पढ़ायो लिखायो आहे, तव्हांखे कारोबार करायो आहे, इन मंज़िल ते पहुता, तव्हांजी खोपड़ी घुमंदी पई आहे, हक़ीक़त इहे न आहे। अगरि तूं अयाशी जो पैदा थियल हुजे हा त पोइ तूं जॾहिं पैदा थियो उन ढिबे ते पियो आहे त कुता खाईंदा, ॿिलियूं खाईंदा, घणा ॿार उछलाए छॾींदा, इनजो पतो बि कोन्हे हूंदो काॾो आयो, केरु आयो, केतिरा वाक़िया रोज़ थींदा आहिनि। हुननि तोखे हिकिड़ो बहितर अंदाज़ सां पैदा करे पालियो आहे, इन मंज़िल ते पहुचायो आहे, इन मंज़िल ते पहुचाया तोखे पाले करे पंहिंजे पेट खे ॿधियूं करे बर्दाश्त करे सघिया आहिनि या न करे सघिया आहिनि, पोइ बि तोखे इन मंज़िल ते पहुचायो आहे त मक़सद उन तोखे अहसानमंद हुअणु खपे ऐं तोखे उहा मौत ॾियणु खपे। ऐं उन हक़ीक़त में ॾाढो रियलाइज़ कयो आहे, अॻिते जेको माउ पीउ जी लाहींदो उन काफ़ी पंहिंजो पाण में चेंज आहे। तंहिंजे करे असां ईअं सम्झूं शायदि माउ पीउ असांखे ईअं पैदा कयो आहे, पैदा थींदा पोइ ढिबे वारा हुजूं, जेकॾहिं वधियाऊं वसियाऊं उन्हनि रखियो आहे पोइ असां सम्झूं त उन्हनि असां ते अहसान कयो आहे, उन्हनि असांखे जीवन ॾिनो आहे, उन्हनि असांखे जहान ॾिनो आहे, उन्हनि असांखे जे मंज़िल ते पहुचायो आहे, असांजो फर्ज़ आहे त हाणे असां उन्हनि खे अॻिते कीअं कयूं। ऐं ॿार ऐं ॿुढो बराबरि, जो हिकिड़ी पुरानी हिकिड़ी कहावत आहे, भई हिकिड़ो पीउ थोरो वॾी उमिरि जो थियो त हिकिड़ी दोस्त पुछे सभु केरु आहे, मुंहिंजो फलाणो आयो, वरी ॿियो आयो चए केरु आयो, चए हे आयो, वरी टियों आयो त ॾाढो गुस्सो आयो, जेको आहे भला कम सां आयो, मां ॾे आयो, तूं पहले चुप करे वेह, हाणे तुंहिंजी उमिरि छा आहे, घड़ी घड़ी सिर खाधो थी। मूंखे थोरो घटि वधि ॻाल्हाए पीउ खे, पोइ पीउ खे आदत हूंदी पंहिंजी डायरी लिखण जी रोज़ जी, वञण थोरो बंदी पई आहे घड़ी आहे, उन्हनि डायरी बंदी टाइप ते हूंदी, उनमें लिखे फलाणी तारीख़ कद, हाणे हे त हाणे सभु ज़मानो तक़रीबन 35 साल पुरानी डायरी हुई, बंदी हुई, ऐं मूंखे चई हे खोल बंदी, उन शम्ल शायदि केॾे पैसा अथसि या कीअं उहो लिखंदो, जॾहिं खोली तो तक़रीबन 60-70 दफ़ा लिखियो पियो कां 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 कां, तो पीउ खां पुछे कां कां छा लॻाई थी, उन्हनि कां कां कई थी, चइनि मां कां कां कोन्हे कई, हिकु दफ़ो कां विधो त मूंखे पुछो इहो छा आहे, मां तोखे चयो कां, वरी पुछी छा आहे, मां चयो कां, जेतिरा दफ़ा तूं चयो मां उहो लिखंदो वियो, बाक़ी डायरी लिखण जो शौक़ु हूंदो, ऐं जेकॾहिं हिकिड़े कां जे लाइ तूं 70 दफ़ा पुछो या 80 दफ़ा पुछो त मां ओतिरियूं वर्दियूं ॾिनियूं तोखे सेखारण जे लाइ,
आज मां सिर्फ पुछां थो आयो केरु आहे, तूं मूंखे पंहिंजो पाण खे छा थो सम्झे? मां तोखे ॻाल्हाइण सेखारियो, मां तोखे सम्झाइण सेखारियो, मां तोखे संसार सेखारियो छा छा आहे। हिकिड़े कां ते मां एतिरी महिनत कई, केतिरो छा कयो हूंदो। ऐं जेकॾहिं मां कंहिंजे अचण लाइ तोखां पुछो त मूंखे इहो मक़सदु आहे, मां तो ते विश्वास न आहे। मुंहिंजो मक़सदु आहे कोई मुंहिंजो एतिरो तजुर्बो आहे, जेकॾहिं को ग़लति माण्हू अचे त मां तोखे आगाही ॾेई सघां थी, को बची राजा इंसान बहितर कजाए, तूं अॼु बि ओतिरो वधर त जेकॾहिं वॾा असांखे जेको तजुर्बो ॾींदा आहिनि, असांखे जेका सम्झ ॾींदा आहिनि, ऐं हक़ीक़त में असांखे जेको सेखारियो वेंदो आहे वॾनि जी इज़त करणु, इन जो मक़सदु इहो न आहे असां इज़त न बि करूं त दुआ ॾेई वेंदा, आसीस ॾेई वेंदा, पिठी लाइ पोइ बि कोन। पर इज़त जो मक़सदु आहे उहो पंहिंजा असांखे तजुर्बा ॾींदा आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि जी सलाह सां उहो पुछी करे हलंदासीं त जिते माउ पीउ जी ज़िंदगी पूरी थींदी आहे उते ॿारनि जी शुरूआति थींदी आहे। ऐं जेकॾहिं उनजे तजुर्बनि में फ़ाइदो न वठिबो आहे त पोइ कोलू जे बैल वांगुरु जे पहिरियों उन्हनि घुमी करे पंहिंजा तजुर्बा पूरा कया, ॿार बि पंहिंजा तजुर्बा पूरा कया, ऐं उते जो उते ओढ़ा ई घुमंदा रहंदा। जिते वॾनि जी ज़िंदगी पूरी थिए, अगरि उतां ॿार जी शुरू थिए त पोइ उहो जीवन हूंदो आहे। ऐं जेकॾहिं जिते वॾनि जी ज़िंदगी हली, ॿार जी बि ईअं ई घुमी, त पोइ उहा चङी ॻाल्हि। इन करे असां ॾिसंदा जेके अॼु जा नौजवान आहिनि, सभु पंहिंजी पोस्ट खां शुरूआत करणु चाहिनि था। कोई डॉक्टर थियणु चाहे थो, कोई इंजीनियर थियणु चाहे थो, को वॾो बिज़नेसमैन थियणु चाहे थो, कोई पोस्ट चाहे थो, को CSS ICS ऑफिसर थियणु चाहे थो, हर को कुझु थियणु चाहे थो। उनजो मक़सदु इहो हूंदो आहे कि सभु उहे पोस्टूं नी जेके मथां थी करे शुरूआत कनि। जेकॾहिं हेठां थी करे शुरूआत कंदो तो 16 ग्रेड ते ऑफिसर ते 17 ते पुॼंदे पुॼंदे ज़िंदगी पूरी थींदी। पर जंहिंजी शुरूआत ई 17 ग्रेड खां थींदी, उहो त 22 ग्रेड ते हलियो वेंदो, उहो त सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी थी वेंदो। तंहिंजे करे असांजी शुरूआत जिते माउ पीउ जी ज़िंदगी पूरी थिए उतां थियणु खपे। जेकॾहिं माउ पीउ जी ज़िंदगी वांगुरु उते शुरू थी त पोइ उन्हनि जी बि हलंदी पई, असां बि हलंदी पई आहे। असां कंहिं बि बिज़नेस में हुजूं, कंहिं बि पोस्ट ते हुजूं, कंहिं बि पद ते हुजूं, कंहिं बि माहौल में हुजूं, इज़त में, शान में, माहौल में, किथे बि असांजो जीवन एतिरो ऊंचो हुअणु खपे, आदर्शी हुअणु खपे, तॾहिं असां पंहिंजे जीवन खे इन करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा, इन करे उनजी रहमत में ईंदा। त जीअं उनजी रहमत में आयासीं, असांजी शुरूआत ई उतां थिए। इन करे असां जेके ॾिसंदासीं सचे साईं जी दामन में आया, भगत साहब खां ॿिया संत जेके जेके उते रही करे विया, तो जेतिरा संत पंहिंजी मंज़िल ते पहुता आहिनि, छाकाणि उन्हनि जी परवरिश उतां कई वई। ऐं जेके शेवा वारा सचे साईं सां जुड़िया, उहे एतिरा त आदर्शी बणिया, एतिरा त ऊच बणिया, जो उन्हनि को हिलाए बि न सघंदो। शान, मान, माल, मिल्कत, धन पदार्थ, हर तरह सां उन्हनि खे जेका आशीर्वाद मिले, केतिरा ई मिसाल अखि न ॻोईंदा आहिनि। तंहिंजे करे सचे साईं असांखे राह ॾिनी, असां ऊचाई खे कीअं छुई, असां कीअं आदर्श पंहिंजो पाण खे बणायूं। पंहिंजो विश्वास, यकीन मूंखे रेवाचंद ॿुधाए पियो, जब मुंहिंजी माउ हुई, मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राब हुई, जॾहिं जो ॾाढो शिकारपुर खां हलंदो त पहिरियों घाड़ो हलंदो हो, ऐं शेवा करे सभु रही, वरी पंहिंजो मुंहिंजो हूंदो त मुंहिंजो हर की साहब जो मूं ते नालो आहे, तो पंहिंजी एतिरी इज़त बनाए रखंदो जो कोई हथ बि न खणी सघे। तेॾे ॿार हुआसीं, मुंहिंजी माउ बीमार थी, बचण जो कोई चांस कोन हो, डॉक्टर जवाब ॾिनो बिल्कुलु पई वञण वारी।
तो मुझे पीउ ॾाॾे खे ॿियो समझ में न आयो धूली साहब जो जेको रखियो हुन पैकेज या दॿो वो खणी करे सॼो हुन मुंहं ते मथो फेटे चाण इहो ई बचाए सघंदो आहे बाक़ी कुझु बि न कंदासीं जॾहिं आई बाक़ी कुझु न ऐं थोरे वक़्त में मुंहिंजी माउ थी करे वेठी हो बिल्कुलु हमेशह सही रही तंहिंजे करे विश्वास यकीन उनजे अमल जो पंहिंजे ॾाॾे जो पीउ जो मिसाल ॾे असां जॾहिं पंहिंजो पाण खे उन आदर्शन ते पंहिंजो पाण खे उन चीज़ुनि ते उथाईंदासीं इज़त करणु सेखारींदासीं इज़त कंदासीं वॾनि जी ॿारनि जी उहा परवरिश कंदासीं ॿारनि जी परवरिश कंदासीं असांखे मोटी करे ॾींदा असां ॿारनि को शिकायत कंदा आहियूं पर हक़ीक़त में असां ॿारनि खे बि पैसे ऐं नौकरनि जे हवाले करे छॾियो इन करे मोच में बि उहो करे छॾींदा आहिनि ऐं ज़िंदगी ॾिसंदासीं असांजी पोइ वञे थी न ॿारनि खे ख़ुशी मिले थी न उहे असां मुंहिंजो राज़ी नी ऐं न असां ॿारनि मुंहिंजो राज़ी ॿई चीज़ूं साम्हूं अची वयूं पर असांखे यादि रखणु खपे ॿार ऐं ॿुधियो जीअं उन्हनि असांखे 23-27 साल ॾिना असांखे बि पंहिंजा उन्हनि खे ॾियणा पवंदा ऐं जेकॾहिं असां उन्हनि खे ख़ुशि रखियोसीं ऐं जीअं उन्हनि असांखे रखियो तीअं उहे न आहे उहे असांजा सरपरस्त आहिनि उहे असांजा चौकीदार आहिनि उहे संभार वारा आहिनि असांजे ॿारनि जी ॿुधापे में बि जेके हुनजा तजर्बा आहिनि जेको अमल आहे उहे केतिरा कमाल जा आहिनि असां ॾिसूं त सही असां पंहिंजे माउ पीउ खे ॾिसंदा बि कोन पर जॾहिं कोई घर में डिलीवरी हूंदी आहे कोई अहिड़ो कमु हूंदो आहे त वॾनि खे घुराईंदा आहियूं छा हुननि खे वॾो करे घुराईंदा आहियूं या नौकर करे घुराईंदा आहियूं ॿियो कोई अचण वारो न आहे कुझु सम्झणु त खपे असांखे असांजे जेके भाउर भेनर ॿाहिरि रहंदा आहिनि या कंहिं कम सां या नौकरी में कंहिं बि जॻह ते हूंदे पहिरियों माउ खे बि पुछंदा आहिनि लेकिन जॾहिं बि डिलीवरी हूंदी आहे ज़रूरत आहे उन्हनि खे घुराए वठंदा आहिनि छा असांखे नौकर न मिले थो इन करे घुराईंदा आहियूं या उन्हनि खे वॾो करे घुराईंदा आहियूं असांखे सम्झणु ज़रूरु खपे अगरि असां वॾनि खे नौकर जी इज़त ॾींदासीं त पोइ जेको ॿार ईंदो असांखे कहिड़ो मथे ते खणी करे अची पुॼाईंदो छा उहो सिर ते रखंदो तंहिंजे करे असांखे जेको फर्ज़नि जी दुनिया हे सवाल आयो भई सिर्फ़ु वॾनि जा फर्ज़ आहिनि या नंढनि जा बि आहिनि असां वटि कहावत ॿार ॿुधे जी आहे हिकु जी आहे ई न असांखे किथे चयो वेंदो आहे सिर्फ़ु ॿारनि खे पालियो या सिर्फ़ु ॿुधे खे पालियो अहिड़ो असां वटि कुझु आहे ई न असांखे सिर्फ़ु ॿिनि लफ़्ज़नि में चयो ॿार ॿुधियो बराबरि हूंदा ॿार में सभु कुझु अची वियो ऐं जेकॾहिं उन ते असां अमल कयोसीं उन सच साईं जी रहमतुनि खे खयोसीं त पोइ असांजो जीवन किथे पहुचंदो ऐं ॿार खे तीअं पालींदा आहियूं जीअं सच साईं जो मिसाल आहे जॾहिं साईं जन जो ॿार मेहरदास जॾहिं साईं जन संसार छॾनि पिया कुल 2.5 साल ऐं उन वक़्त में साईं खां पोइ जेको मुंहुं खचंदो उहो उन वक़्तु थींदो उनखे हेतिरी आशीर्वाद जॾहिं हिकिड़ी भगत साहब गरम ॾींहं जो आयो भाउ गाॾुसि तो साईं मेहरदास जीअं वेठा तो ॾींहुं त तो त पुछो अदा कीअं भगत साहब खे अदा चवंदा गर्मी में थोरो देरि सां कोन आयो चवंदा आहिनि मुंहिंजो जाड़ो भाउ आहे सो इनखे कैंसर थियो आहे सखर सिविल सर्जन चयो आहे जंग कटिजी ॿियो को हल कोन्हे तंहिंजे करे पोइ चयोसीं आशीर्वाद वठी करे पोइ वठी वञुसि पोइ डॉक्टर जीअं चयो उन वक़्तु साईं मेहरदास जी उमिरि कुल 3 साल हुई ऐं हुन हिकदमि चयो चइबो बाबा जन जे चवंदा त जंहिंखे ज़ख़म हुजे या कोई फट हुजे थाधल घोच बि आहे संगत जे लाइ उतां जेको फोग निकिरंदो आहे उहो खणी करे ॿधी छॾिजे उहो सही थी वेंदो आहे पोइ भगत साहब वचन खणण मोर हा साईं बिल्कुलु ऐं जीअं जलाराम खे राय हुन जेको थाधल वैसे ई घोच बि पई गर्मी जी मौसम बि उहो जीअं उहो ॿधी छॾियऊं ऐं जॾहिं कुझु ॾींहंनि खां बाद फोग पंहिंजो पाण किरियो तो नासूर या कैंसर थिया पर जख्म जो निशान बि कोन सभु कुझु आख़िर दम त इहो बराबरि रहियो सही रहियो हाणे 20 साल जो 24 साल जो ॿार हाणे कहिड़ी तपस्या कई हूंदी कहिड़ा नेम ध्यानु कया हूंदा कहिड़ी शक्ति जो मालिक
समझ ॻाल्हि आहे, वॾनि जी जेका आशीर्वाद मिली, उन्हनि खे जेका परवरिश मिली, उनखे जेके जीन्स मिलिया, उनखे जेका रहमत मिली, उन हिकिड़े ॿार जी ज़बान में बि एतिरी शक्ति पैदा करे छॾी। त साॻे नमूने वरी कमाल जी ॻाल्हि, जेको 3 साल जो ॿारु, हाणे 3 साल जो ॿारु, उहो बि वॾे पंहिंजे वॾनि जे लाइ ईअं चए थो, तो सचा साईं चवंदा, बाबा चवंदा, उन पाण ते कोन रखी भई मां कुझु आहियां, न सभु कुझु उन जे करे आहे। जंहिं ॾींहुं असांखे वॾनि ठाहियो बणायो, सचा साईं असांखे मिसाल ॾिनो, असां चयोसीं उहे मुंहिंजे करे न पर मां उनजे करे आहे। जॾहिं इहा सोच आई, जे मेहरदास चयो, त पोइ असांजा आदर्श, पोइ असांजा उच आदर्श, असांजी परवरिश आहे, असांजी सम्झ आहे, सॼे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियो। वो काफ़ी में हर हिक ॿिए जे मथां अचनि था, पर टाइम जे करे, वक़्त जे करे, सो असां सभिनी खे सॾु करणु खपे। असां नंढनि खे बि, असां वॾनि खे बि, जेके ई आहियूं, असांखे पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार, आदर्श, फर्ज़ सभिनी जा बराबरि फर्ज़। पहिरियां फर्ज़ वॾनि जा आहिनि, उहो ॿारनि जी परवरिश कनि, उनखे बहितर अंदाज़ सां वधाइनि, ऐं पोइ वरी ॿारनि जा फर्ज़ आहिनि त उहे साॻी मोच ॾियनि, उनखे पैसे सां या ॿिए चीज़ सां भेट कान्हे न। जीअं हुन माई चयो, माता चयो, मां साफ़ पाणी हारियो आहे, ऐं जेकॾहिं इहा चीज़ असांखे सम्झ में आई त पोइ संसार सुर्ग थींदो। ऐं जेकॾहिं असांजा वॾा माउ पीउ पंहिंजे पंहिंजे घरनि में सुखिया रहिया, तो उन जहिड़ो सुकून, शांति, खुशी, खुशहाली ॿी का हूंदे बि न। असांजी कॾहिं सोच में न अचे त माउ पीउ करे धीउ जे घर अचनि, या धीउ पंहिंजो घर छॾे करे माउ पीउ जे घर वञे। हा, उते घुमण वञे, ॾिसण वञे, कोई ॻाल्हि कोन्हे, उनखे सभु इज़त हुजे, शान हुजे, मान हुजे, सभु कुझु हुजे, पर काई धीउ पंहिंजो घर छॾे करे घर न पहुचे, कोई माउ पीउ पंहिंजो घर छॾे करे हिकिड़े धीउ जे घर न अचे, त पोइ उहो सुकून, आनंद, ख़ुशी, खुशहाली कोई इंता न रहंदी आहे। उते एतिरी आशीर्वाद, उन सचे साईं जी रहमत वसंदी आहे, उहो घर सदाई हरियो भरियो आबाद रहंदो आहे, ऐं हर हिकु पंहिंजे जीवन में सुखी बस संपन्न रहंदो आहे। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर, इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जो सदाई उनजे नाम, ध्यान, सिमरन ऐं आदर्शन खे खणंदी असां पंहिंजे जीवन खे सदाई उनजी रहमत सां हलायूं। सो सभिनी खे अॼु हिन प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम, राड़की साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।